केड़ी खबर छा तो चई? असां सब हाणी हवेली में रहूं था। छा 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 हवेली में? बल्ले बल्ले। हाँ माई, हाणी असांजा ऐश लगा पिया आहिनि, ऐश। ऐश तो वॾा लगा पिया अथव। ॻाल्हि तो ॿुध, तूं हिते धिका खाइण छा लाइ आयो आहीं? वञ न ऐशर में। तुंहिंजे घर वियो हुअसि, तूं कोन हुई, मूंखे पक हुई तूं हिते ई हूंदी मुंहिंजे दीदार लाइ। बस जेसीं ताईं मूंखे नथी ॾिसी त तुंहिंजो ॾींहुं ई नथो गुज़रे। हाँ चइबो त हाणे क़यामत वञी रईस मथां गड़काई अथव। हाँ हाँ, अदी खेरा चयो त तूं हवेलीअ में कम लाइ छो न आई आहीं? छा इहा ख़ैर मुंहिंजे लाइ पई चवे त कम ते छो न आई आहीं? वाह वाह, ॻाल्हि त ॿुध, वञी चईसि पहिरियों कम ते ज़रूर अचां, हाणे ख़ैर जे हेठां कम बि कान कंदसि। पघार बि डबल करे वठा ॾींदुसि ऐं सॼो ॾींहुं गॾु पिया खाईंदासीं पीअंदासीं। सोचे पियो ॿुधाईंदुसि। हा सोची छा थी पई माई, तोखे असां खां सवाइ सुकून न ईंदो। ठीकु आहे, पहिरीं हल ख़ैरी सां मिली अचूं, पोइ हिन ॻाल्हि ते सोचींदुसि। हा तूं हल, मूंखे अदीअ चयो आहे त कंहिं नौकर जो बंदोबस्तु करे अच। नौकर रखंदी? पोइ तूं हुते वरी छा कंदे? असां हाणे रेसन जे लिस्ट में शुमार आहियूं। हाणे त हिकिड़ो नौकर कयां थो, अॻिते हली रुगो नौकरनि जी कतार ॾिसंदी, कतार। बस ॻाल्हि न पुछ, हिकिड़ो नौकर मुंहिंजो बूट पॉलिश कंदो ऐं हिकिड़ो नौकर मुंहिंजा कपिड़ा धोअंदो, हिकिड़ो नौकर वरी मुंहिंजे लाइ चांहि तयारु कंदो ऐं हिकिड़ो नौकर जेको आहे मुंहिंजे लाइ चांहि खणी ईंदो। बस तूं मूंसां गॾु हल, हिकिड़ो नौकर वठी थो हलां, हिकिड़ो वठी थींदासीं। जेकॾहिं दिलावर खान जे ॻोठ मथां हमलो न कयूं हा त दिलावर असांखे ज़मीन ते मिली वञे हा, पर हाणे हू कॾहिं बि ज़मीन ते अकेलो न निकिरंदो। जे ॾींहुं मौत लिखियल हूंदसि न त असांजे साम्हूं ज़रूर ईंदो, ज़रूर। एतिरो वक़्तु मां हुनजो हिते वेही इंतज़ार नथो करे सघां। तुंहिंजी मर्ज़ी नजीबा, जेकर तूं चवीं त हवेलीअ जे मथां हमलो करण जे लाइ बि मां तयारु आहियां, तयारु। सोच मजू, सोच, कुझु न कुझु करणो पवंदो। बाक़ी 5 ॾींहं बचा आहिनि। छा में 5 ॾींहं? मुंहिंजी ॾिनल ज़बान ऐं वाइदे मुताबिक़ बाक़ी 5 ॾींहं बचा आहिनि ऐं इन्हनि 5 ॾींहंनि में मां दिलावर खान जो कमु पूरो कंदुसि। दिलावर खान जो हल ॻोल्हियूं था, तूं घबराए न, इन 5 ॾींहंनि में कमु पूरो था करे वठूंसि। गुलाम कादर, ओ गुलाम कादर, अरे गुलाम कादर, अरे निभागा किथे आई? मां वतां थो सॼो ॻोठ तोखे ॻोल्हींदो। छो कम आहे छा? कम आहे तॾहिं त ॻोल्हियां थो। ॻाल्हि कर। हवेलीअ में नौकर जी ज़रूरत आहे। हवेलीअ लाइ? जी हवेलीअ लाइ। अरे महाराणो ते छा रहिस हवेली में, मूंखे किथे तो दाख़िल थियण ॾे। तूं उतां किथे कमु कजांइ, हवेलीअ जो जेको कमु हूंदो मां अचे तोखे पाण ॿुधाईंदुसि। पोइ भला इहो ॿुधा त पघार घणी मिलंदी? तूं त मानीअ में ई महांगो आहीं, पोइ बि मां तोखे 2000 रुपया वठाए ॾींदुसि। 2000? सफ़ा को वांदो आहीं पुट, 2000 में वञी को ॿियो को तार। मूंखे माराणो न आहे पाण खे। मर न, तूं जेतिरो चवंदे तेतिरो वठाए ॾींदुसि। हाणे नखरा छॾ, हल मूंसां, हल हल, हाणे छॾ नखरा। ये असांखे हितां ज़िंदा कोन छॾींदा। हिननि में एतिरो दम न आहे पुट जो ही असांखे मारींदा। न चाचा न, मूंखे दिलासा न ॾे, मूंखे पक थी वई आहे। पुट ओ मुंहिंजा बाबला, तोखे दिलासा कोन थो ॾियां, पर इहा हक़ीक़त आहे त तुंहिंजे पीउ जे ख़ौफ़ खां इहे असांखे कुझु बि कोन कंदा। पोइ असांखे हिते छो विहारतुम? जे बाबा कढी ॾिना न त असांखे आज़ाद करे छॾींदा। असांखे आज़ाद कंदा पुट, असांखे आज़ाद कंदा। आख़िर कॾहिं आज़ाद कंदा? पंहिंजे कंहिं मक़सद लाइ खणी आया आहिनि। जॾहिं बि हाकिम खान जो मक़सद पूरो थींदो त असांखे आज़ाद करे छॾींदा। हा, तूं दिलि न लाइ पुट, उहे असांखे कुझु बि कोन कंदा। आख़िर बाबा में हिननि जो कहिड़ो मक़सद आहे? पुट इहा त मूंखे बि ख़बर न आहे, पर तूं घबराए न, असांखे हाणे ॾींहं बिल में आज़ाद कंदा ऐं पोइ ॾिसजां त असां हितां कीअं निकिरी था हलूं। खान
हितां त केर बि नाहे गुज़रियो। जे नाहे गुज़रियो अकबर त गुज़रंदो हितां ई। थी सघे थो हिन वाट तां अचनि ई न। तूं बि पंहिंजी जंग ते सही आहे, पर जेकॾहिं मूसा खान जे ॻोठ तरफ़ वियो न त हितां ई ईंदो। हाणे तूं हिते बि मां मानी खाई अचां ऐं तुंहिंजे लाइ बि खणी अचां। थोरो ख्याल सां वञे, चङी तरह खां बाहि भरियल थी। बेफ़िक्र थी रह, जेकॾहिं धमाकनि जो आवाज़ ॿुधी त मदद लाइ हलियो अचां। ठीकु आहे। खाना हिते विहण असांजो फज़ूल आहे। हल तली को ॿियो घटि ताड़ियो। घणी देर गुज़री वई आहे अकबर, घणी देर गुज़री वई आहे। हिन घट ते ई वेहणो आहे ऐं हू गुज़रंदा त हितां ई। खाना जेकॾहिं अॼु को ॾींहुं हिते गुज़ारणो आहे न त तव्हां हिते ई वियो त मां कुझु खाइण पीअण लाइ खणी अचां। वो मोटण जी कजाए। हा खाना, देर न लॻंदी। संभाल पान के। अकबर हिरी अचेस। ॻोठ जी तरफ़ खां अॼु हिनखे सिमटा आहे छॾिजो। पंहिंजे भाउ खे कमाल खान मां समझा तो ये फायरिंग नजी मार है। ओए बाबा साईं, मुंहिंजी मदद लाइ वञणु घुरिजे। हाँ कमाल खान, पंहिंजा हमरा वठी निकिरी निकिरे बाबा, मां सूबेदार सां ॻाल्हायां। तव्हां भॼो।
न हाणे असांखे निकिरणु घुरिजे। न पर न हू रहंदा या असां। अॼु असां ॿिन्ही मां हिक खे ज़िंदा रहणो आहे। तूं पंहिंजो मोर्चो न छॾ। शायद नजीब कातिल हिन ही मुझे पुट के अगवा कयो आहे। नजीब जो ज़ामिन थियल आहे। हिन वक़्त नजीब कंहिं भी केस में रुपोश न आहे। सूबेदार ही मुझो ॾोही आहे छो त मुझे पुट के अगवा कयो आहे। तो कानून या अदालत नहीं जो पंहिंजे मुजरिमन के पाण सजा ॾींदे। नजीब सां गॾु सूबेदार सिकंदर मजू भी गॾु आहे। मजू किथे आहे? उनखे वो हिननि अखियुनि सां ॾिठो आहे। तुंहिंजे चवण सां कुझु कोन थींदो। जेकॾहिं मां चवां त तोसां गॾु रुस्तम बि हुयो त छा सिकंदर खान इन ॻाल्हि ते यकीन कंदो? खान कानून खे हथ में खणण जी कोशिश न कर ऐं नई हितां जे अमन खे तबाह करण जी कोशिश कर, न त असां मजबूरन तोखे वरी गिरफ्तार कंदासीं। हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ सूबेदार सिकंदर, जेसि ताईं मुंहिंजो पुटु आज़ादु नथो थिए न त मां कंहिंखे बि बख़्श कोन कंदुसि। हा सिकंदर खान हलो हली असांजी रिपोर्ट दाख़िल कयो। नजीब सदोरा बाबा जल्दी गाड़ी कटराए त नजीब खे अस्पताल वठी हलो। न रहे सर एड़ो जख्म ही ना है जो डॉक्टर वटि वञो। नजीब बाबा गोली जो जख्म थई, गोली जो। एड़ा कई जख्म मां पंहिंजे सीने ते खयूं थो वठां। ही त गोली लगी निकरी वई आहे। सदोरा तू तेल गरम करे वठ। गरम तेल पीअंदव छा? न तोखे पीआरींदुसि। सदोरा बाबा जल्दी तेल गरम करे खणी आ, ये न त नजीब तोखे पीआरे। खैर जेतिरा ॾेखार हुजे अपा तो बि हिन महल ताईं पंहिंजो वाइदो पूरो कोन कई। हा वाइदो? कहिड़ो वाइदो? इहो ई त सोणीअ जे नाले अधु मिल्कियत लिखंदे। अमा खैरा अधु मिल्कियत हिननि कागज़नि में लिखियल आहे जेका मां सोणीअ जे हवाले कयां पियो। सोणी हिननि कागज़नि में तुंहिंजे नाले मिल्कियत लिखियल आहे, अचे संभाले रख। पर मां ही कागज़ काॾे कंदसि? मूंखे ॾे मरे तूं दिलि न कर। हा मां पाण ई अबा हिनखे संभाले रखंदसि। हा तॾहिं अम्मा हिननि जी कहिड़ी ज़रूरत आहे? अड़े मरे तोखे कहिड़ी ख़बर त हिननि कागज़नि जी केतिरी अहमियत आहे। जॾहिं वक़्तु आयो न पोइ पाण ई ॿुधाईंदीसांइ त हिननि जी क़ीमत केतिरी आहे। अम्मा ही कागज़ मूंखे ॾे, मां संभाले रखां थी। अड़े मरे तोखां ॻाल्हि गौरी आहे। हा इत्तेफ़ाक़ सां थी करे गुम थी वञनि न त असली मां चवां थी पई त घर जी रहंदी न घाट जी। अहिड़ी ॻाल्हि न आहे अमा खैरा, इन्हनि कागज़नि खां वधीक त मुंहिंजो हिन सां रिश्तो आहे। हाओ अब्बा हाओ, रिश्ता सभु ॻाल्हि खां वधीक हूंदा आहिनि बराबर, पर काथे वरी हे कागर बि रिश्तनि खां वधीक कमु ॾेई वेंदा आहिनि। असली मां चवां थी तव्हां फिकुर ई न कयो न, मां पाण संभाले थी रखां पई दिलि न करे।
अम्मा जो यो रवैयो मूंखे मुनासिब नथो लगे पर फर्क है मां खैरा की चंगी तरह सुञाणा खैरा जे सिर ॾे खैर हुजे हे आहिनि कागर हाणे अधु मिल्कियत असांजे नाले अम्मा ये तो अदी जे नाले ते आहिनि अड़ी अमड़े हाय खैरा जे सिर ॾे खैर हुजे अधु केर मां केर तूं केर अदी मूंखे त न विसार न न दा न तू ना हे विसरियो हाणे वेही ॾिसजाए त कीअं थी हिन हावेलीअ ते हुकुम हलायां अम्मा हुकुम हलाइण खां पहिरें इहे कागज़ वञी लिकाए रख जेकरे गुम थी विया या केर चोराए वियो पोइ असांजो दाबो ई न हलंदो हिते अदी इहो मूंखे ॾियो त मां वञी रखे ता खैरा जे सिर ॾे खैर हुजे अदा हाणे तूं रखंदे कागर छो मां को सफ़ातो खां चटो आहियां छा अदा मां हिननि कागरनि खे पंहिंजे साह खां वधीक सांडे रखंदसि साह खां वधीक हा अम्मा जेके तो सचन मुर्शिदनि ते पड़ बासिया हुआ हाणे उहे ॾियण जी कोशिश कर जेकॾहिं सच्चा मुर्शिद नाराज़ थी विया न त पोइ सभई ख़ुशियूं न छोरी न ईअं न चओ पोइ दीवारो कर अॻ में मुर्शिदनि जी बास पूरी कर खैरा जे सिर ॾे खैर हुजे चैन मुर्शिदनि ते बास बासियल आहे चैन ते हा उन्हनि ते इहा ई बास बासियल आहे चयल आहे त असली मुंहिंजी बास पूरी थी बाक़ी शहरनि सां लाॾनि कोॾनि सां झुमरियूं हणी मां सुख ॾींदसि ओ बड़ी तूं वञ त सही अॼु वञी वठी अच जन्नत खे त उनखे ॿुधाए छॾियां अदी हाणे असां हिते केतिरो बि इंतज़ार कयूं पर दिलावर ख़ान असां वठण कोन ईंदो हिन जे करे तूं ज़िद छॾ त हितां हलूं अदा मां हाणे कहिड़ो मुंहुं खणी हलंदसि जेसि ताईं दिलावर हिते परचाइण न ईंदो नी मां न हलंदसि इहा तुंहिंजी भुल आहे अदी भुल त को दिलावर परचाइण असांखे हिते ईंदो दिलावर खे हिते अचणो पवंदो ऐं मां बि हिते ज़िद करे वेही रहंदमि जे दिलावर ज़िद कयो आहे त अदी इहो तुंहिंजो ज़िद हाणे अजायो आहे इन खां पहिरियां जो दिलावर किथे ॿिए हंधि अखियूं अड़ाए वेही न सोढा न मां ईअं हरगिज़ न थियण ॾींदसि पोइ हितां हली दिलावर ख़ान जे मथां पहिरो लॻाए हली पए जी इहा ई ॻाल्हि आहे नी त पोइ हल अगर मां तूं खानो तरफ़ जॾहिं बि माण्हू मोकिले उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे पर पहिरियां मूंखे इहो त ॿुधाए त इहो विच वारो कमु कंदो केरु वारिस खां मां बि सोचां पियो त विच में को असीं अहिड़ो माण्हू आणियूं जेको खानो जी ॾह पचाए सघे उन लाइ रुस्तम खान तुंहिंजो चवण न वठंदो मूंखे नथो लॻे त हिन कम में असांजो रुस्तम साथ ॾे ऐं ॿियो त मूंखे अहिड़ो को माण्हू कोन थो सुझे जेको इहो कमु करे अचे जेकर तो वारे कमदार हकीम जी ज़मानत करायूं त इन कमीने जो मूं अॻियां नालो न खणो गद्दार आहे हकीम गद्दार तूं ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर असां हुनखे पंहिंजे मक़सद जे लाइ इस्तेमालु कंदासीं यार तूं सम्झण जी कोशिश कर जॾहिं अॻ में ई हू असां सां सचो न थियो त हाणे वरी कहिड़ी सचाई ॾेखारींदो सभ खां पहिरियों इहा ॻाल्हि वञी दिलावर ख़ान सां कंदो ऐं असांजो ठहियल कमु बि ड्राहे विझंदो रुस्तम खान जेकॾहिं ईअं कयो त पोइ ऐं जेकॾहिं हू वाइदो कंदो त पोइ डरंदो कोन रुस्तम खान असांखे हथ किथे ईंदो हाकिम खान उनखे हथ करण लाइ कोशिश करणी पवंदी हूअं बि हिन वक़्तु हू दिलावर खान खां परे थो रहे ऐं मुंहिंजी सम्झ मुताबिक़ त दिलावर खान सां इख़्तिलाफ़ रखे थो ऐं उन मौक़े मां असां फ़ाइदो वठी सघूं था वारिस खान पोइ कोशिश कर त हिन वक़्तु असांखे रुस्तम खान मिलंदो किथे उन लाइ 2-3 हमराह रवाना कयूं था जीअं ई उन्हनि खे हथ आयो त हिते वठी ईंदसि ठीकु आहे अॼु ई को हमराह रवानो करे छॾ